बसि साईं, इहा आहे असां सिंधियुनि जी क़िस्मत, सिंधियुनि जी गुरबत, सिंधियुनि जी मजबूरी, सिंधियुनि जी सिंध जी सूरत हाल। सुबुह रोड हादसो थियो आहे, 4 ग़रीब औरतूं उन में मरी वियूं। हीअ औरतूं छा हुयूं? इहे औरतूं वीचारियूं घरनि खां निकितियूं हुयूं, सखर पे वियूं त घरनि ठहण लाइ जेका हुकूमत इमदाद थी ॾिए, उहा इमदाद जी किस्त वठी अचूं। हीअ बि हिकिड़ो सिंध सां वॾो छा चइजे लफ़्ज़ फ्रॉड मामूली लफ़्ज़ थो लॻे। 21 लख घर सिंध हुकूमत ऐलान कयो त 2022 जी ॿोॾि में जेके सिंध में जेका बरसाती ॿोॾि आई, जंहिं तबाही मचाई, जंहिंमें सॼी सिंध वैरान थी वई, 21 लख घर असां ठाहे ॾींदासीं। हिन मनसूबे तहत उन वक़्त जो वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ सिंध जे केतिरनि ई ज़िलनि में आयो, केतिरनि ई शहरनि में आयो, अवाम सां मिलियो। हिननि हिकिड़ी जामे पॉलिसी तयारु कई, उहा इहा त 1 खरब 10 अरब रुपया वर्ल्ड बैंक खां कर्ज़ु वठंदासीं, कर्ज़ु वठी करे उन ते व्याज भरींदासीं, असां 21 लख घर सिंध वारनि खे ठाहे ॾींदासीं। वाह वाह थी वई, जेॾां तेॾां वाह वाह थी वई, शहबाज़ शरीफ़ साईं वॾो कमाल करे छॾियो। हाणे बजट थी टोटल 2 खरब 10 अरब रुपया हिन स्कीम लाइ रखिया विया त सिंध में 21 लख घर ठाहे ॾींदासीं। नतीजो छा निकितो? नतीजो इहो निकितो त वर्ल्ड बैंक असांखे व्याज ते कर्ज़ु ॾेई छॾियो। उहो कर्ज़ु असां वठी करे पहिरीं किस्त ॾिनीसीं। शहबाज़ शरीफ़ ऐलान कयो त वफ़ाक़ 50 अरब रुपया ॾींदो, 1 रुपयो बि न। या को इक़्तिदार में रहियो, लाॻीतो इक़्तिदार में रहियो, प्रोग्राम में वफ़ाक़ी हुकूमत जेका हले ई सिंध हुकूमत जे पैसनि ते थी, जेका सिंध जे बजट ते थी हले, जेका सिंध मां टैक्स कलेक्शन थी थिए उन ते थी हले, उन 50 अरब रुपयनि मंझां शहबाज़ शरीफ़ कूड़ो वाइदो करे 1 अरब रुपया, 1 रुपयो बि न ॾिनई। 1 अरब त छा, 1 रुपयो बि न। केॾो ज़ुल्म आहे सिंध सां, केॾो ज़ुल्म आहे सिंधियुनि सां। पोइ चवनि था त दाहूं बि न कयो, कूकूं बि न कयो, भरंदा रहो, पंहिंजे मुंहुं मरो पिया। यानी तव्हां ॾिसो त सही, 2 खरब 10 अरब रुपयनि जी स्कीम आहे। वफ़ाक़ असां सिंध हुकूमत कर्ज़ु वरितो वर्ल्ड बैंक खां 1 खरब 10 अरब, उहे अची विया। वफ़ाक़ रुपयो बि न ॾिनो। वरी साईं मुराद अली शाह बादशाह जी हुकूमत जंहिं ऐलान कयो त 50 अरब हिन में सिंध हुकूमत ॾींदी, उन बि टोटल 25 अरब रुपया ॾिना। यानी टोटल 135 अरब रुपया गॾु थिया, जंहिं मंझां इन ते मां हिकिड़ो तफ़सीली प्रोग्राम करे चुको आहियां त पहिरीं किस्त एतिरनि हज़ार माण्हुनि खे मिली, ॿी उन्हनि खां घटि, वरी 3 अञा बि घटि, चौथीं किस्त 1 बि माण्हू खे न मिली आहे 3 सालनि में। यानी तव्हां हिकिड़ी ॾिसो त सही, 2022 में बोर्ड आई आहे, 2022 गुज़री वियो, 23 गुज़री वियो, असां 24 में दाख़िल थी चुका आहियूं। 21 लख घरनि माना 1 घर बि न ठहियो आहे। इहा आहे परफॉर्मेंस असांजे पॉलिटिकल पार्टीज़ जी, इहा आहे परफॉर्मेंस। इहो ई सबबु आहे जो अॼु जिते बि MNAs जा उम्मीदवार, MPs जा उम्मीदवार, पार्टियुनि जा लीडर वञनि था त माण्हू हुननि खां जॾहिं सख़्तु सवाल कनि था त उथी हलिया था वञनि, जवाबु हुननि वटि कोन थो लभे पियो। इन ई घरनि जे लाइ, घरनि जी तामीर लाइ, इन एॾी सारी सर्दीअ में, कोविड में, सुबुह ई रते देरे जो ॻोठु आहे मसूदेरो, उतां जा शेख बिरादरी जा माण्हू चिंकीअ ते चढ़ी सखर पे विया। मसूदेरो जा इहे रहवासी सखर पे विया, लाड़काणे रोड ते हू चढ़ी चुका आहिनि। मध्य जी जे भरिसां अछी मस्जिद जो स्टाफ आहे, उते साम्हूं खां ईंदड़ जेको आहे सो ट्रालर अचे लॻो आहे। कोहीड़ जे करे पुलिस जो चवणु इहो आहे त कोहीड़ घणी हुई, धुंध हुयो, नज़र नथी आयो। 4 मायूं, 4 असांजूं भेनर, 4 असांजूं धीअर, 4 सिंधियाणियूं, 4 असांजूं लावारिस। लफ़्ज़ कहिड़ा इस्तेमालु कजनि? असांजी भेण आहे ज़ैनब शेख, फरीदा शेख, हाजरा शेख ऐं नजमा शेख। इहे अधड़ियूं भेनर धीअर मौक़े ते मरी वयूं पए इमदाद वठणु। NRSP सेंटर आहे सखर, ओॾां पे वयूं इमदाद वठणु, पर हुननि जा मैयत घरनि ॾांहुं ईंदा थोरी देरि खां पोइ। अमीर अली शेख, वसीम शेख ऐं हिकु ॿी अधी आहे जेका, उहे सख़्तु ज़ख़्मी थी पिया आहिनि। हीअ आहे यार असां सिंधियुनि जी हालति, हीअ आहे असांजी हिन क़ौम जी हालति, हीअ आहे असांजे सूबे जी हालति, जो वञूं था पिनणु, वञूं था इमदाद वठणु, वञूं था पंहिंजी झोली फैलाइणु, खणी पंहिंजनि प्यारनि जा लाश था अचूं। 2022 में ॿोॾि आई, 21 लख घर ठाहे ॾींदासीं, 3 साल में दाख़िल थी चुका आहियूं, 1 घर बि न ठहियो।
पंहिंजे भाउ पंहिंजे दोस्त शेर मोहम्मद ख्वाड़ खे इजाज़त ॾींदा। अल्लाह वाही।